वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा महराण में मिलबो ख़त्म ऊंदाह थी वेंदी चिटी चांडराण में मिलबो। संदसि ही गीत हर सिंधीअ जे दिल ते नक्श थी हू केरु हुयो। संदसि ज़िक्र करण खां अॻु अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे अवां सभिनी खे गुज़ारिश कयां थो त जिन दोस्तनि चैनल सब्सक्राइब न कयो उहे असांजो चैनल सब्सक्राइब कनि, सोशल मीडिया ते असांजे अकाउंट्स खे फॉलो कनि त जीअं सिंध जे तारीख़ बाबति ही सची सही ऐं सरबस्ती ॼाण अवां ते पहुचंदी रहे। वठी हर हर जनम वरबो मिठा महराण में मिलबो ख़त्म ऊंदाह थी वेंदी चिटीअ चांडराण में मिलबो। मूं तव्हांखे ॿुधायो त संदसि ही गीत हर सिंधीअ जे दिल ते नक्श थी वियो। हिन गीत जो सर्जींदड़ शाइर जुमन दरबदर सिंध जो मज़हमती शाइर हुयो, सिंध जो अरड़ो शाइर हुयो जंहिंखे सिंध अॼु बि प्यार करे थी, यादि करे थी। जुमन दरबदर उमरकोट ज़िले ऐं तालके जे ॻोठ रोहल वाए में अब्दुल रशीद सांद जे घर में 12 मई 1944 ते जनम वरितो। हू बुनियादी तौर हिकु हारी ख़ानदान सां तालुक़ रखंदो हुयो। संदसि वालदेन खेसि पहिरियां त हिकु मक़ामी मदरसे में पढ़ायो जिते संदसि क़ौमपरस्त दानश्वर ऐं सियासतदान अब्दुल वाहिद आरीसर सां मुलाक़ात थी। हू साणुसि गॾु पढ़ंदो हो। संदनि विच में जेकी मुलाक़ातूं थियूं उन्हनि जो असर अॻिते हली ज़ाहिर थियो। जुमन 1962 में मैट्रिक पास कई, जंहिं बैदि फील्ड असिस्टेंट जो कोर्स कयो। पोइ वरी हू जेको आहे मुख़्तलिफ़ हंध ते फील्ड असिस्टेंट मुक़ररु थियो ऐं इहा माना नौकिरी कंदो रहियो। उमरकोट में पढ़ण दौरान कॉलेज जो हिकिड़ो उस्तादु हुयो ख़ादिम हुसैन शहर, उनखां हिन क़ौमी ऐं सोशलिस्ट ख़्यालनि जा किताब वठी पढ़िया, जंहिं बैदि हिन जी तबियत में फेरो आयो। ही तरक़ी पसंद ऐं क़ौम परस्त लड़े में शामिल थी वियो। हिन बैदि में साईं जीएम सद जे बज़म सूफ़िया सिंध में बि शमूलियत इख़्तियार कई। जॾहिं साईं जीएम सद सिजावल आयो त उन सां मुलाक़ात बि कई। अहिड़े नमूने सां ही सिंध परस्ती वारनि जज़्बनि ऐं लाड़नि में पको ऐं पुख़्तो थियणु लॻो। अब्दुल वाहिद आरीसर सां वेझड़े सबबि हू क़ौमी तहरीक में शामिल थियो। हू न सिर्फ़ु सियासत में आयो पर उन सां गॾोगॾु फ़नकार हुयो, शाइर हुयो, ड्रामा आर्टिस्ट हुयो, ड्रामा लिखंदो बि हुयो। इन ज़रई कॉलेज सकल में जॾहिं पढ़ंदो हो त उते केतिरा ई हुन ड्रामा स्टेज कया, जिन में हिन अदाकार बि रहियो, सदाकार बि रहियो, हिदायतकार बि रहियो, जंहिंमें बदनसीब तरिया, सुखनि वारी सेजाए, गुलनि वारी छोकिरी आहे, आस आहे, अहिड़े नमूने सां लिंग में मुंहिंजा लोह, केतिरा ई हिन जा जेके ड्रामा जिन में ही शरीक रहियो। अॻूणी जेको थरपारकर ज़िलो हो उन में ही जॾहिं सियासत में सरगर्म थियो त उते जीएसएन महाज़ जो ऑर्गेनाइज़र बि रहियो। बाद में जीएसएन क़ौमी महाज़ में बि सरगर्म सियासत कई। हिन शाइरीअ जी शुरूआत 1968 खां कई, नंढी उमिरि खां ई कई। पहिरियां त इश्क शाइरी कंदो हो, उनखां पोइ ही जेको क़ौमी शाइर बणिजी वियो। क़ौम जा दुख सुख ॾिसी उन ते शाइरी करणु लॻो, ॻाइणु लॻो। पाण न सिर्फ़ु शाइरी कंदो पर पंहिंजी शाइरी तरनम सां ॻाईंदो। हाणे संदसि शाइरी जेको आहे सो असांजे मशहूरु फ़नकार आहिनि शफ़ी फ़क़ीर, सदिक़ फ़क़ीर आहे, सरमद सिंधी आहे ऐं ॿियनि ॻाई। जॾहिं त जुमन दरबदर ख़ुदि बि सुठो फ़नकार हुयो। हू स्टेज ते साज़नि तोड़े बिना साज़नि सां ॻाए महफ़िलूं मचाईंदो हो। जॾहिं पाण तरनम सां ॻाईंदो हो त खेसि साज़नि जी ज़रूरत न पवंदी हुई। संदसि आवाज़ में जेको मिठास ऐं दर्द हूंदो हो उहो महफ़िल खे गरमाए छॾींदो हो। उन वक़्तु साज़ संदसि आॾो नंढा महसूसु थींदा हुआ, माना ही साज़नि खां मथे हो, हिन जो आवाज़ु साज़नि खां मथां हुओ। हिन 1987 में दिल्ली में शाह लतीफ़ इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में शिरकत कई। उते ॻायल संदसि कलाम ऑल इंडिया रेडियो दिल्ली तां नशर थिया। हिन ड्रामा आर्टिस्ट तौरु एवार्ड बि हासिलु कया।
हिन जी साईं GM सद खां सवाइ कामरेड गुलाम अब्दुल लगारी, कामरेड जाम साकी साहिब वेझड़ाए रही। हू जेको हो सो क़ौमी सरगर्मियुनि में वधी चढ़ी हिसो वठंदो हुई। जिते बि को फंक्शन थींदो, जिते बि का जेको आहे सो रैली निकिरंदी हुई, उते ई ज़रूरु मौजूदु हूंदो हुयो। हर हंधि जॾहिं जुमन दर बदर कंहिं मेड़ाक में पहुचंदो हो त माण्हुनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वेंदी हुई ऐं हुन खां फरमाइश कंदा हुआ त हू पंहिंजे तर नमूने सिंध जा गीत ॿुधाए। वठी हर हर जनम बरबो जे नाले सां संदसि आतम कहाणीअ जो किताब बि शाया थियो आहे। पाण 20 अक्टूबर 1922 ते दिलि जे दौरे सबबु असांखां हमेशह लाइ जुदा थी वियो ऐं संदसि जेको आहे सो खेसि संदसि मड़ खे ॻोठ रोहल वाए में मिटीअ मां हवाले कयो वियो। अक्सर माण्हू मौत जे डप खां हर हर मरदा जीअंदा आहिनि। के माण्हू जीअंदे जीअंदे मौत खे मारे वेंदा आहिनि। त जुमन दर बदर इहो माण्हू हुयो जेको जीअंदे जीअंदे मौत खे मात ॾेई वियो। हू अॼु बि ज़िंदा आहे, सिंधी माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे। संदसि शाइरी ज़िंदा आहे, संदसि मुंहं ते ईंदड़ मुर्क सदा हयात आहे। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।